बस इहो खुलासो आहे हिननि प्रोग्रामनि जो। तव्हां पाण क़ुरान पाक पढ़ो, हर रोज़ हिकिड़ो रुकू उन जो तर्जुमो पढ़ो, तर्जुमो पढ़ी अल्लाह खां दुआ घुरो। अल्लाह खां दुआ घुरंदव त असां सभई बाना कंहिंजा आहियूं बाबा अल्लाह जा। अल्लाह खे चओ त मुंहिंजा रब मां पढ़ियुमि त कोन, पर हाणे मूंसां महिरबानी करे मुला अलाए काॾों अची को कहिड़ो थो दगु ॾसे, को कहिड़ो थो दगु ॾसे, को ज़ाकिर ज़वार कहिड़ो थो दगु ॾसे। हिननि त असांखे अलाए कीअं तंग कयो आहे। रब तूं असां सां महिरबानी करे सिधो रस्तो ॾेखार। मां क़ुर पाक जे आॾो ॻाल्हि थो कयां त दिलि सां तव्हां रब खे चवंदव, अल्लाह तव्हांखे गुमराह न कंदो। बाक़ी जे चवंदव असां ते बणंदव त छल न को मरे। चवंदो त बाबा क़ुर पाक फलाणो मौलवी अचे बख़्शराईंदो त अबो उघरायूं ॾींदो क़बर में। जे ईअं कंदव त पोइ असां मुलनि जो त पेट भरबो, पर अबो पाण हिसाब किताब कंदो। मथां चओ त अबो इन जे चवण ते अलाह छॾे ॾींदुसि, न न ईअं न थींदो। ॻाल्हि सिधी आहे, बसि पेट जो मसइलो आहे। पोइ पेट जाते ॾिसंदासीं त ओ हिन जाइ ते इहो मरंदो, उन जाइ ते उनखे दस, पोइ वञी पोइ अबा पोइ वरी मोह ॾींदासीं भई हाली त पोइ ॾिस इन खे त ॾिस। पोइ इहे 7 जुमाणा बि थींदा, 12 बि थींदा, 40 बि थींदा। पोइ इहो 12 महीने बि पियो तोखां वठंदो, देसी मुर्गी बि, माखी बि। मौली साहब ईंदो ख़त्म हुजण, जुमे जी राति थी अबा वॾनि खे ॾे ख़त्म छा हुजे, सयूं बि हुजनि, हलवो बि हुजे, अबा देसी मुर्गी हुजे, चांवर भला हुजनि, बासमती चांवर हुजनि, ख़ुशबू पई अचे। पोइ इहो मौलवीअ जे पेट में वेंदा, बाक़ी अबो उघराई न ॾींदी, इहा ख़बर हुजे। इहो मौलवी त घड़ी सवा ड्रो। भला इहो तव्हां सियाणा न आहियो छा? अड़े मौलवीअ खे असां ॾियूं क़ुर बख़्शण जो 1000 रुपयो, अबो होॾे वञे, अबे हिते परावा बना सोरिया, अबे परायूं ॿारियूं चोरियूं कयूं, अबे परायूं फुरियूं कयूं, अबे परायूं अलाए छा मो छा बणाए छॾियो। उहो छड़ो हिन मौलवीअ जे चवण ते 1000 रुपयो तव्हां खां वठी वियो, बसि हिन जे चवण ते तव्हां उमेद करे वियो त छॾे ॾींदुसि अलाह। छो? इहे ॻाल्हियूं सोचण जूं आहिनि। सोचींदव त पोइ ॻाल्हि सवली आहे, न सोचींदव त पोइ असां बि ट्रपा ॼाणींदासीं, वारो कयो उथी बीहो, ईअं कयो ईअं कयो ईअं कयो। तव्हां ख़ुशि हुश में कुझु वाह जो ॻाल्हि करियो। ज़ाकिर वारो ईंदो हूअ हणी वेंदी, देवबंदी ईंदो वाह बि उहो हूअ ॻाल्हि हणी वेंदी, बिरेलवी ईंदो हूअ ॻाल्हि हणी वेंदी। तव्हां पिया ट्रपा ॾींदव, जेके हुनजे पासे जा हूंदा उहे ट्रपा ॾींदा, हुनजे पासे जा हूंदा उहे ट्रपिया ॾींदा, बाक़ी मामिलो उहो ई हूंदो। इहा ॻाल्हि बि हुजेव ख़बर। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मरण खां अॻु सम्झ अता फरमाए। सम्झंदव, अलाह खां दुआ घुरंदव, अलाह असांखे दर बदर न कंदो, है ना। मां अॼु बि हिकिड़ो हमरा थोरी ॻाल्हि थी हुन सां, चई त शायदि कंहिं तावीज़ बावीज़ कया आहिनि, जेको कुझु वठां थो। अब कंहिं बोता कया आहिनि, हाणे करे बोता उन्हनि जे लाइ बि मुला जुदा रहनि, जेके बोता कढंदा आहिनि, के जिन कढण जे लाइ वेठा आहिनि, के साईं खे चवनि तावीज़नि उन्हनि जे ॾियण जे लाइ वेठा आहिनि। मां उन्हनि खे चवंदो आहियां भाउ जेकॾहिं बोते सां माण्हू तोखे बोतो था करनि, तूं कमज़ोर थी वञो मरी वञु, तूं मुला उन जंहिं बोतो मुला कयो उनखे वधि में वधि 1000 रुपयो ॾिनो हूंदो त इन जे ॿाहिरि बोतो करे ॾे न। भला 2000 ॾिना हूंदुसि, 10,000 ॾिना हूंदुसि, पोइ हिकिड़ो मसइलो आहे जो नवाज़ शरीफ़ दर पदर, नवाज़ शरीफ़ मुल्क खां बेदख़ल, हेॾो इमरान ख़ान जो 1 करोड़ रुपया ॾेई करे सऊदीअ जे कंहिंखां बोतो ठाराए इमरान जो करे, इमरान ॾकंदो 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 मरी वञे हा, जहिड़ा झगड़ा ई ख़तमु। उहो त करोड़ रुपयो ॾियां, इहे मुला काॾे विया? इहे सभु ठगीअ जा ठार। ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए? मुंहिंजी ॻाल्हि सवली आहे, ॾुखी त कोन्हे। ॻाल्हियूं ईअं अथव, जेकॾहिं सोचींदव त इहो अथव। पोइ त कॾो को इमरान ख़ान वीचारो जेल कोई कोन, उते जो उते हॾड़ा थी वञे हा, बोतो फलाणे क़ब्रिस्तान में पियो थी, बसि हाणे बोता था कढनि, तावीज़ था कनि। इहो सभु पेट जो मसइलो अथव। पेट जे मसइले में ईअं थींदो आहे, पोइ इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। अबा हुजे ॿुधो अथव पुराणे वक़्त में न, पोइ हिकिड़े हमरा अचे चयो त त्वार वॾो, अबा ॾे ख़बर, मां पंहिंजी थो ॻाल्हि ॿुधायां, पंहिंजी, मुंहिंजे क़ौम जा माइट मूंखे ॿुधाईंदो कुराड़ो हिकिड़ो हुयो हुते, और उन सां गॾु कुराड़ी हिन जाइ ते रहंदा हुया, मूंखे पियो ॾसे पंहिंजे क़ौम वारो, के पोइ क़ब्रिस्तान जेको आहे उते फ़क़ीर हिकिड़ो रहंदो, हुनजो ॾिठई त पंधु वञे थो उहो कुराड़ो पीर ॻोठ जे पासे ॾे। हुन छा कयो जो, चई त भैया अॼु झल माई अकेली कुराड़ी हूंदी, अॼु त वञी खारकुंड वठी अचां। उहो फ़क़ीर ॾिठई त उहो मर्द ओॾे थो वञे, फ़क़ीर सिधो अचे हिन घर वटि पहुतो, अमा अमा कुराड़ी आहे वॾो? चई त बाबा उहो त कोन्हे, उहो पीर ॻोठ ॾे वियो आहे। चई त आहे छो बाबा, छो ख़ैरु अथव? चई बसि मां हुनखे ॻाल्हि करणी। कहिड़ी ॻाल्हि करणी? बाबा ख़ैरु त आहे। चई बसि इहो राति जो मां क़ब्रिस्तान में रहंदो आहियां, पोइ वीचारा जेके दफ़न थींदा आहिनि राति जो निकिरी ईंदा आहिनि, पोइ के अचे कचहरी कंदा आहिनि मूंसां। हाणे उहो हुन कुराड़ीअ खे वीचारी कचहरी कंदा आहिनि मूंसां, पोइ अदा तूं हिते ॾुखियो वेठो आहीं, तूं हुननि वीचारनि खे अड़ा थो करे। चई त पोइ अबा पोइ असांजो जेको फलाणो अदो, असांजो फलाणो, छा उहो, पर उहो 2-3 ॾींहंनि खां वठी थोरो परेशान आहे। चई छो अबा छो? चई शायदि, चई त पोइ कुझु ख़ैरु ख़ैरात ख़ैर हिन खारकुन जी न कई आहे, खारकुन जी सीज़न आहे। अबा पोइ उन जे करे हा चई उन जे करे परेशान हुयो। चई अबा पोइ
पोइ चयो हाणे जेकॾहिं खारकूं बारकूं ॾे त वरी राति वरी कचहरी कंदासीं ॾींदासीं। पोइ चयो भाई पिंडो पियो आहे भला पोइ इहो रखियो त रमज़ान जो रोज़नि जे लाइ, पर उन तां घोर अदा तां घोर इहो खणी वञो। पोइ इहो तोकुलो ॾेई फ़क़ीर खणी वञे। शाम जो कुराड़ो मोटियो, चई हीअं फ़क़ीर साहिबु आयो हीअं ॻाल्हि करे वियो। पोइ चई त पिंडो खारकुन जो ॾिनोमांसि खणी वियो। सो इहे अथव चालाकियूं अटकलूं, बाक़ी इन्हनि जे चवण सां जेको न आहे त क़बर में उथी करे हिननि सां कचहरी कंदा, पोइ हे खारकूं ॾींदा। पोइ जे हमरा चयो त साईं पोइ चए तव्हांजे वॾे खे भई मलाइक घेलींदा पिया वतन ॻिचीअ में रसोई जी, छो? चए थो चई त को ढोर ॿोर न ॾिनो अथऊं। पोइ चई छा कयूं? चई इहो अथव वहिड़ो त ॾियो। ऐं हुन खयो पादर। चई जेकी बाबे जी बेइज़ती थियणी हुई उहा थी वई, हाणे उथ त खलान हणा आहे। ॻाल्हियूं अटकलूं खोड़नि, अटकल सां माहौल हले थो। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां असांखे मरण खां अॻु सम्झ अता करे। अलाह खां दुआ इहा घुरो। हालात ॾाढी ॾुखी थी वई आहे, जीअं ॿुधायोमांव अलाह खे नथा मञूं। हाणे नबी साईं खे गारियूं मामिलो जंहिंखे जातऊं अचे थो उहो उतां। वरी जेको साईं उनखे पुलिस मारियो आहे रसूलुल्लाह जे गुस्ताख खे, उनखे गोलियूं हयूं अथऊं। वरी जंहिं उनखे उन मूंखे पूरियो आहे कंहिं बागड़ीअ वञी करे हुन में खॾ खणी, वरी ओॾो जी माई सॻुवारी अचे थी, उहा वरी उन जी हथ थी चुमे त मां इन्हनि हथनि तो तुंहिंजनि तो सदको वञा जो तो अहिड़े शहीद खे पूरे आयो आहे। हालत आहे, माहौल आहे, न अलाह जी ॻाल्हि, न रसूल जी ॻाल्हि, न कंहिं क़ुरान जी ॻाल्हि, न साहबा जी ॻाल्हि, न अहल बैत जी ॻाल्हि। बसि ईअं जंहिंखे जातऊं वणे थो ईअं छुड़बाग थी वियो आहे। मां तव्हांखे अॼु ॻाल्हि ॿुधायां, अलाह ऐं अलाह जे रसूल जो मसइलो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में थोरी बि गुस्ताखी थी, ऑटोमेटिक उहो माण्हू काफ़िर थी वेंदो, उनजे ज़ाल खे तलाक अची वेंदी, उहो हर ॻाल्हि खां ख़तम थी वेंदो। छो त रसूलुल्लाह हिन क़ुरान रसूल ते नाज़िल थियो। हिन क़ुरान असांखे सभु कुझु ॾसियो आहे। हिन क़ुरान ॾसियो आहे त तुंहिंजी माउ जी इज़त केतिरी आहे, तुंहिंजी भेण जी इज़त केतिरी आहे, तुंहिंजे धीउ जी इज़त केतिरी आहे। तूं निकाह ॿीअ माईअ सां त करे सघे थो, माउ जे लाइ सोचे बि नथो सघे, धीउ जे लाइ सोचे बि नथो सघे, भेण जे लाइ सोचे बि नथो सघे। उहो हिन क़ुरान चयो आहे, क़ुरान रसूलुल्लाह ॿुधायो आहे। हाणे जेकॾहिं रसूल ई ग़लति थी वियो त पोइ क़ुरान सचो कीअं थींदो? पोइ छाजी भेण जी इज़त बचंदी, छाजी धीउ जी इज़त बचंदी? जीअं हो हरामी ओॾे हूंदा आहिनि गौशाले जा गाबा, भले भेण सां शादी करे छॾनि, धीउ सां शादी करे छॾनि, कोई कुझु कोन्हे। उन्हनि बेदीननि वटि ईअं मसइलो आहे। हाणे असांजे मुस्लमाननि में, मुस्लमान त परे रहिया, सिंध में इहा वबा शुरू थी वई। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छला तव्हां ई असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए।